न्यू सईदाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद तालुके जे चेन यूनियन काउंसिल रमज़ान उनड़ भले ॾिनो काका फ़कीराबाद ऐं सिकंदराबाद काउंसिलर जे ॻोठनि मां बरसात जो पाणी नेकाल न थियण इंतज़ामिया जी कोताहियुनि जे ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां न्यू सईदाबाद खां एहतिजाजी रैली कढी वई ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एहतिजाज कंदड़ शोएब काका सईद ज़मान शाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त न्यू सईदाबाद तालुके जे चेन यूनियन काउंसिल रमज़ान उनड़ भले ॾिनो काका फ़कीराबाद ऐं सिकंदराबाद जे सवे ॻोठनि मां गुज़र 4 महीने खां वठी लगातार बीठल बरसात जो पाणी बीठल जेको नेकाल न थी सघियो आहे। अञा ताईं केतिराई ॻोठ पाणी हेठनि जंहिं सबबु माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकुड़जी विया आहिनि। हिकु ज़मींदार बाअसर माण्हू ज़री ज़मीन जो पाणी ॻोठनि में नेकाल कराए रहियो आहे ऐं हिननि महिराण हाईवे जूं 7 मोरियूं बंदि करे छॾियूं आहिनि। बाअसर ख़िलाफ़ को बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। ऑफिसर असांखे सिर्फ़ कूड़ा दिलासा ॾेई रहिया आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद जवाद मुज़फ़र शाह ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सहो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ मुतासिरनि सां ॻाल्हियूं करे संदुस मसला हल कराइण जो यकीन दहानी कराइण बाद धरणो ख़त्म करायो वियो आहे। बाद में डीसी मटियारी जी ऑफिस में इंतज़ामिया ऐं बरसात मुतासिरनि विच में ॻाल्हियूं थियूं जिन में मुतालबा पूरा करण जी लिखत में यकीन दहानी पिण कराई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।